सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा तुनफ़िक़ू मिन खैरिन फ़लिअन्फ़ुसिकुम वमा तुनफ़िक़ून इल्ला इब्तिग़ाअ वजहिल्लाह वमा तुनफ़िक़ू मिन खैरिन युवफ़्फ़ा इलैकुम व अंतुम ला तुज़लमून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। मुसलमान भाइरो, हिन वक़्तु असीं जंहिं हालात मां गुज़री रहिया आहियूं, उन वायरस जे करे मुल्क सॼो लॉकडाउन आहे। उन जे करे महिनतकश मज़दूर माण्हू, दिहाड़ी हणण वारा माण्हू, पोरियत माण्हू सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। जेकी आणी नई चाढ़ीन, ॾुथ दिहाड़ी सूमरा, रोज़ कमाए रोज़ बच्चन खे खाराइण वारा हींअर सख़्त तकलीफ़ में मुब्तला आहिनि। उन जे करे असां सभिनी मुसलमाननि जी इज्तिमाई ज़िम्मेदारी आहे, जंहिंखे बि अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे उहो पंहिंजे भाइरुनि जी मदद करे। ऐं पंहिंजे मुरीदनि खे, पंहिंजी जमात खे गुज़ारिश कयां थो त जंहिंखे बि अल्लाह ताला तौफ़ीक़ बख़्शी आहे उहो अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे अल्लाह जे ॾिने माल मंझां ग़रीबनि मिसकीननि जी ज़रूरु माली सहायता करे, हली वञी ग़रीबनि जी मदद करे। क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फ़रमायो, वमा तुनफ़िक़ू मिन खैरिन फ़लिअन्फ़ुसिकुम। तव्हां जेकॾहिं को माल ख़ैरात कयो था त इहो तव्हांजे पंहिंजे जानियुनि जे लाइ, पंहिंजे नफ़े जे लाइ, पंहिंजे फ़ाइदे जे लाइ। इहो तव्हां कंहिं ग़रीब ते थो न थपियो, बल्कि तव्हां पंहिंजे सिर जी ख़ैर ख़्वाही कयो था। जेको अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे थो उहो ॿिए ते अहसान न आहे, पर पंहिंजे सिर सां ख़ैर ख़्वाही आहे। वमा तुनफ़िक़ून इल्ला इब्तिग़ाअ वजहिल्लाह। तव्हां जेको ख़ैरात कयो था उनजो गर्ज़ मक़सदु अल्लाह जी रज़ा हुजणु खपे। माण्हुनि जे ॾेखाव जे लाइ न, फेसबुक ते रखे माण्हुनि खे ॾेखारियो त मूं एतिरी ख़ैरात कई, मूं हीअ शइ ॾिनी, मूं हीअ शइ ॾिनी, सेल्फी कढो। ईअं न कयो। जो कुझु कयो था उहो अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर कयो। अल्लाह ॾिसण वारो आहे न, माण्हू न ॾिठो पर अल्लाह ॾिसण वारो आहे। वमा तुनफ़िक़ू मिन खैरिन युवफ़्फ़ा इलैकुम व अंतुम ला तुज़लमून। तव्हां जेको बि ख़ैरात कयो था उहो पूरो पूरो तव्हांखे उनजो बदिलो ॾिनो वेंदो। उनजो उजूरो, उनजो मुआवज़ो तव्हांखे दुनिया में बि मिलंदो, तव्हांखे आख़िरत में मिलंदो। तव्हां सां नाइंसाफ़ी न कई वेंदी। तव्हां जेकॾहिं अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कयो था त उनजो मुआवज़ो अल्लाह पाण पंहिंजे ख़ज़ाने मंझां तव्हांखे ॾींदो। हुज़ूर अक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त रब्बुल आलमीन जल्ल शानो फ़रमाए थो, अनफ़िक यब्न आदम युनफ़िक़ अलैक। ए आदम जा पुट, तूं ख़ैरात कर, तूं ख़र्च कर त तुंहिंजे मथां ख़र्च कयो वेंदो। जेको तव्हां ॿिए जी मदद कयो था, दरअसल उहो तव्हां पंहिंजे मथां अल्लाह ताला जल्ल शानो जे नेमतुनि खे निछावर कयो था। उहो जेको ॿिए ते ख़र्च कयो था उनजो बदिलो तव्हांखे अल्लाह ताला दुनिया में ई अता फ़रमाईंदो। वब्दा बिमन ताउल। जॾहिं तव्हां ख़ैरात कयो त उन्हनि खां आगाज़ कयो जेके तव्हांजे किफ़ालत में आहिनि। मसलन तव्हांजे घर जा भाती, तव्हांजा पुट, तव्हांजी नियाणियूं, तव्हांजी घरवारी, तव्हांजा अज़ीज़ रिश्तेदार, शुरूआत उन्हनि खां कयो। तव्हांजा नौकर चाकर, उहे बि तव्हां उन्हनि जे मथां बि जेकॾहिं ख़र्च कयो था, पंहिंजे नौकरनि जे मथां, इहो बि तव्हांजो ख़ैरात में ई शामिलु आहे। साईं फ़रमाइनि था, वल यदुल उलिया ख़ैरुम मिन यदिल सुफ़ला। हेठिएं हथ खां मथियों हथु भलो आहे। हेठियों हथु ख़ैरात वठण वारो आहे, मथियों ॾियण वारो आहे। त तव्हां ॾियण वारो हथु हुजे तव्हांजो, वठण वारो हथु न हुजे। तव्हां ॾियण वारा बणिजो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो वरी पंहिंजे ख़ज़ाननि जा दर तव्हां ॾे खोले छॾींदो। अल जूद मिन जूदिल्लाह। ख़ैरात, सखावत, दिलि जी कुशादगी, जूद, सखा, इहा अल्लाह जी सखावत आहे। फ़जूदू यजिदुल्लाहु अलैकुम। तव्हां सखावत कयो, अल्लाह तव्हांजे मथां सखावत कंदो। अला इन्न सखा शजतुन फिल जन्नह अग़सानुहा मुदल्लातुन फिल अर्द। ख़बरदार, सखावत हिकिड़ो जन्नत जो वणु आहे जंहिंजूं टारियूं ज़मीन ते झुकियल आहिनि।
फमन तअल्लक़ बिहुस्निन मिनहा अदख़लहु अल्लाहुल जन्नह, जेको इन सखावत जी टारी खे पकड़ींदो अल्लाह ताला उनखे फेराए जन्नत में पहुचाईंदो। अला व इन सखा मिनल ईमान, ख़बरदार सखावत ईमान खां आहे। जेको सखी माण्हू आहे इहो मोमिन आहे, इहा उनजे ईमान जी निशानी आहे। वल ईमान फिल जन्नह, ऐं जेको मोमिन आहे, जेको ईमान जंहिंजे अंदर में आहे इहो जन्नती आहे। यानी तव्हां अॼु जेकॾहिं हिन हालात में ग़रीबनि मिसकीननि जे मथां ख़र्चु कयो था, उन्हनि जी मदद कयो था, त इहो तव्हां पंहिंजे लाइ जन्नत खे हलाल करे रहिया आहियो। अज़ीज़ान मोहतरम, जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे माल ॾिनो आहे, पैसे जी सूरत में, अटे जी सूरत में, राशन जी सूरत में, तेल या साईं मुंहिंजा गेहू आहे, अटो आहे, चांवर आहे, घर जो सीधो ॿखर वग़ैरह, इहो वठी कंहिं ग़रीब खे राति जे ऊंदाही में या ख़ुफ़िया अंदाज़ में कंहिं ग़रीब खे पहुचायो, कंहिं मुरझायल चहिरे खे उन खे मुरकायो, अल्लाह ताला तव्हांखे दुनिया आख़िरत जूं ख़ुशियूं नसीब फ़रमाईंदो। ऐं तव्हांजी ख़ैरात सां तव्हांजो माल घटिबो न, इहो अल्लाह जो वाइदो आहे। मा नक़स मालिन मिन सदक़ा, सदके सां या ख़ैरात सां माल घटिबो न आहे, बल्कि माल वधंदो आहे। त आउं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त उहे हिन वक़्त में सखावत जो मुज़ाहिरो कनि, हमदर्दी जो मुज़ाहिरो कनि, ग़रीबनि जी मदद कनि, मिसकीननि जी हली वञी हिमायत नुसरत ऐं मदद कनि। अल्लाह तव्हांजी मदद कंदो। ऐं जेका टाइगर फोर्स हुकूमत जोड़ी आहे, तव्हां उन जा मेंबर बणिजी वञो, तव्हां ग़रीबनि जे मदद जे लाइ कमर बस्ता बणिजी वञो। अल्लाह तव्हांजो हामी नासिर ऐं मददगार थींदो। वमा अलैना इल्लल बलाग।